कराची में पघार ऐं पेंशन में वाध लाइ एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि ते पुलिस कड़की पई। शेलिंग वाटर कैनन जो इस्तेमाल, 80 मुलाज़िम गिरफ़्तार। मुलाज़िमनि जो बिलावल हाउस अॻियां धरणे जो ऐलान। सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद सिंध एम्प्लॉइज अलायंस जो सीएम हाउस तरफ़ मार्च। पुलिस शेलिंग करे खेनि मोटाए छॾियो। मुलाज़िमनि ॿीहर सीएम हाउस जो रुख कयो त मथनि पुलिस कड़की पई। मुलाज़िमनि रुकावटूं विझी सदर ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड बंदि करे छॾिया। सरकारी मुलाज़िमनि जो चवणु आहे त पघारुनि ऐं पेंशन में 70% वाध कई वञे। मुतालबनि जी मञता ताईं वापसि न वेंदासीं। भारत जे गुमराह कंदड़ मौक़िफ़ खे दुनिया तस्लीम नाहे कयो। जंग में शिकस्त बाद मोदीअ जी सियासत दम टोड़े रही आहे। भारतीय वज़ीर आज़म ज़वाल खे लिकाइण लाइ कूड़ो बयानियूं जोड़े रहियो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान सदाई सच ऐं हक़ीक़तुनि ते ॿधल ॻाल्हि कई आहे। SCO इजलास में बि असांजी सचाईअ खे तस्लीम कयो वियो। भारत खे हिकु भेरो ॿीहर आलमी सतह ते बेइज़तीअ खे मुंहुं ॾियणो पियो। भारत अकेले सिर सिंध तास मुआहिदो मुअत्तल नथो करे सघे। भारत पंहिंजी पॉलिसियुनि ते नज़रसानी करे भारत पंहिंजी मर्ज़ी असां ते मढ़े नथो सघे। पाकिस्तान पंहिंजे शहरनि खे भारतीय आबी जारीअ जे नतीजे में यरगमाल थियण न ॾींदो। नाइब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त आबी दहशतगर्दी ज़रिए भारत 24 करोड़ पाकिस्ताननि खे यरगमाल बणाइण चाहे थो। भारत फॉल्स फ्लैग ऑपरेशन जी आड़ में पाकिस्तान ते पंहिंजी जारियत बढ़ाइण जी कोशिश कई, जंहिंजो पाकिस्तान भरपूर जवाब ॾिनो। जंग साबित कयो त भारत पाकिस्तान खे धमकाए या झुकाए नथो सघे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामतीअ जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। कश्मीर मसइले जे हल ताईं ख़िते में अमन मुमकिन न आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण बाबति आछ मिलण वारनि ख़बरनि जी तरदीद करे छॾी। सीनियर वज़ीर शजील इनाम मेमण चयो आहे त अदालती फ़ैसिले सां सीटूं घटिजण सां को बि फ़र्क़ु नथो पवे। शहीद बेनज़ीर भुट्टो बि 17 सीटुनि ते मज़बूत अपोज़िशन कई हुई। पाकिस्तान जे मुफ़ाद जी ॻाल्हि हूंदी त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जो साथ ॾींदी। नाइंसाफ़ी थींदी त पीपल्स पार्टी आवाज़ उथारींदी। कैनाल्स जे मामले ते बि हुकूमत छॾण जी धमकी न ॾिनी हुई। अॼु पार्लियामेंटेरियंस जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पार्लियामान अवाम जे ख़ुदमुख्तियार नुमाइंदनि ऐं आइनी क़तरनि जी निगहबान हूंदी आहे। कानून साज़ इदारनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त उहे जमहूरी क़तरनि जो तहफ़ुज़ कनि ऐं क़ौमी तरक़ीअ जे अमल खे अॻिते वधाइनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे पैगाम में चयो त अॼोको ॾींहुं जमहूरी इदारनि खे मज़बूत बणाइण लाइ असांजे आलमी अज़म खे ज़ाहिर करे थो। ॾखण एशिया में ताज़ो छिकताण खां पोइ पाकिस्तान जो पार्लियामानी वफ़द मुल्की नुक़्ताए नज़र खे असराइते अंदाज़ सां दुनिया अॻियां पेश कयो। असां जूं औरत पार्लियामेंटेरियंस मुल्क जे अहम इदारनि में अॻवाणीअ वारे उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। हिन वक़्तु 12 औरत पार्लियामेंटेरियंस पार्लियामानी कमेटीज़ जूं चेयरपर्सन्स आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सूबनि जे सहकार सां सयाहत खे थी वठण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि मुल्क में सयाहत खे हथी वठण बाबति इजलास थियो। मुल्क में सयाहत खे हथी वठण जे हवाले सां वज़ीर आज़म खे तजवीज़ूं पेश कयूं। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अल्लाह ताला पाकिस्तान खे कुदरती वसीलनि ऐं लाज़वाल ख़ूबसूरती सां नवाज़ियो आहे। कुदरती वसीलनि सबबि असांजो मुल्क दुनिया में कंहिं बि मुल्क जे सयाहत खां घटि न आहे। सवात में गैर कानूनी अदावतनि ख़िलाफ़ ज़िले इंतज़ामिया जो ग्रैंड ऑपरेशन 26 होटल ढाहे पटकाया विया। मुतासिर कुटुंब दरिया किनारे जंहिं होटल ते नाश्तो कयो हो
उहो होटल बि किरायो वियो। ज़िले इंतजामिया जो चवणु आहे त 49 होटल ऐं रेस्टोरेंट खिलाफ़ कार्रवाई जो अमल मुकमल थी चुको आहे। ऑपरेशन जो दायरो वधायो वेंदो। सवात दरिया में बुॾी वियल 17 ॼणनि मां हिकु ॿारड़ो अञा ताईं मिली न सघियो। 12 ॼणनि जा लाश 4 ॼणनि खे हादसे वारे ॾींहुं बचायो वियो हो। वफाकी हुकूमत डॉक्टर आफिया सिद्दीकी में अमेरिकी अदालत में धुर थियण ऐं कानूनी मुआवनत खां इनकार करे छडि॒यो। इस्लामाबाद हाई कोर्ट में डॉक्टर आफिया सिद्दीकी जी सिहत ऐं ॾह वापसीअ लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे आगाह कयो त वफ़ाक़ी हुकूमत अमेरिकी अदालत में हलंदड़ केस में धुर न थियण जो फ़ैसिलो कयो आहे। जस्टिस सरदार इसहाक खान रिमार्क्स में चयो त हुकूमत या अटॉर्नी जनरल को फ़ैसिलो कंदा त कारण हूंदो, बिना कारण जे को फ़ैसिलो नाहे कयो वेंदो। JUI सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस खे सूबे में वधंदड़ बदअमनीअ जो ज़िम्मेवार करार ॾेई छडि॒यो। 14 अगस्त ते कश्मीर खां कराची ताईं अमन मार्च करण जो ऐलान। वज़ीर आला हाउस आॾो एहतजाज बि कयो वेंदो। सिंध में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ सखर में मौलाना अब्दुल क़यूम हालेजवी जी सदारत हेठि JUI जो अमन जरगो कच्चे में मौजूद ॾोहारियुनि खिलाफ़ बेरहम ऑपरेशन करण जो मुतालबो। ॾोहारियुनि ताईं पहुचंदड़ ख़तरनाक हथियारनि जी अणधुरी जांच कराइण जो मुतालबो। जरगे में मौजूद सरदारनि जो बिरादरीअ जे ॾोहारियुनि सां लातालुकीअ जो ऐलान। राशिद महमूद सुमरो चयो आहे त माण्हुनि जो अगवा हाणे इंडस्ट्री बणिजी वियो आहे। हुकूमत ऐं पुलिस सूबे में अमन बहाल कराइण में नाकाम थी वई आहे। सिंध में मुख़्तलिफ़ तकरारनि तां 3 नौजवान क़तल। चक भरिसां ॻोठ ते हथियारबंदनि जो हमिलो, 1 ॼणो क़तल। महर ऐं जतोई बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान राशिद महर मारिजी वियो। कंडियारो भरिसां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। कुझु महीना पहिरीं पसंद जी शादी कंदड़ नौजवान ज़ाहिद सोलंगी क़तल। कशमोर भरिसां ॻोठ करीम बख्श मज़ारी में क़बाइली तकरार तां हथियारबंदनि नौजवान हुसैन बख्श मज़ारीअ खे क़तल करे छडि॒यो। IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज। वफ़द जूं सूबाई वज़ीर सां ॻाल्हियूं, मोहलत तलब। मुलाज़िमनि जो चवणु आहे त ऑफर ऑर्डर ॾिना वञनि या टाइम पीरियड वधायो वञे, न त CM हाउस ॾांहुं मार्च कंदासीं। मलीर में बिजली जी बंदिश खिलाफ़ M9 मोटरवे ते 2 हंधनि ते धरना। काठोड़ जे रहवासियुनि बिजली बंदिश खिलाफ़ मोटरवे ते धरणो हयो। अंसारी पुल वटि बि रहवासियुनि बिजलीअ जी बंदिश खिलाफ़ मोटरवे बंदि करे छडि॒यो। SSP जी ख़ातिरीअ ते मोटरवे ते लॻल धरना 3 कलाकनि बाद ख़तम कया विया।